हिकु रस्म मुजिब शादीअ खां अॻु पहिरीं डैश थींदो आहे। जवाब रस्म मुजिब शादीअ खां अॻु पहिरीं मङणो थींदो आहे। सुवाल 2 के डैश सबब मां प्रोग्राम ते वञी न सघियसि। जवाब के मजबूरी सबब मां प्रोग्राम ते वञी न सघियसि। सुवाल 3 सांत लाइ ॿियो लफ़्ज़ आहे डैश। जवाब सांत लाइ ॿियो लफ़्ज़ आहे माठ। सुवाल 4 मुंहुं मोहींदड़ तॾहिं लॻंदो आहे जॾहिं हुन ते हूंदी आहे डैश। जवाब मुंहुं मोहींदड़ तॾहिं लॻंदो आहे जॾहिं हुन ते हूंदी आहे मुर्क। सुवाल 5 हिकु पालतू जानवर आहे डैश। जवाब हिकु पालतू जानवर आहे मेंहिं। सुवाल 6 सख़्त लफ़्ज़ जो ज़िद आहे डैश। जवाब सख़्त लफ़्ज़ जो ज़िद आहे मुलायम। सुवाल 7 सियारे में सुबुह जो वण जे पननि ते डैश जा फुड़ा हूंदा आहिनि। जवाब सियारे में सुबुह जो वण जे पननि ते माक जा फुड़ा हूंदा आहिनि। सुवाल 8 माउ जो ॿारनि में घणो डैश हूंदो आहे। जवाब माउ जो ॿारनि में घणो मोह हूंदो आहे। सुवाल 9 मूं डैश वारी पेन इस्तेमाल कई छो जो बॉल पेन मूंखे कान वणंदी आहे। जवाब मूं मस वारी पेन इस्तेमाल कई छो जो बॉल पेन मूंखे कान वणंदी आहे। सुवाल 10 महाराष्ट्र जे गाॾीअ जो हंधु आहे डैश। जवाब महाराष्ट्र जे गाॾीअ जो हंधु आहे मुंबई। थैंक यू।